धरती ते मौजूद शाहकार डंडुनि मां हिकु डंड हीअ बि सुञाती वेंदी आहे जंहिंखे लंग डंड चइबो आहे। हीअ डंड पखो खां 1.5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ॾखण तरफ़ वाक़िअ आहे। सियारे जी मौसम में रूस ऐं साइबेरिया जहिड़नि मुल्कनि खां आयल ही पखी डंड जी सूंहं बणिबा आहिनि। जर्मनी खां आयल सियाहनि जो ही वफ़द पखियुनि जी रहणी कहाणीअ ते रिसर्च पिणु करे रहियो आहे। पखियुनि सां प्यार कंदड़ हिन सियाहनि जो चवणु हो त हीअ डंड अनेक डंडुनि मां हिकु आहे जंहिं ते एतिरी मिक़दार में अची पखी लहनि था, जंहिंमें आड़ी, नीरगो, चीकलो ऐं ॿिया पखी शामिल आहिनि। पखियुनि सां प्यार कंदड़ ॾेही तोड़े परॾेही माण्हुनि जो ध्यानु छिकाईंदड़ हीअ डंड हुकूमत जे ध्यान तां लथल आहे। हुकूमत जो ध्यानु न हुजण सबबि हिन डंड ते ईंदड़ पखियुनि जो तादादु सालों साल खोट में आहे। हिन डॉक्यूमेंट्रीअ जो एडवाइज़र हो पखो रिपोर्टर MK चांडियो ऐं आवाज़ आहे साबिर हुसैन जो। लंग डंड जा ही ख़ूबसूरत मनाज़िर अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं लाड़काना न्यूज़ तां। जे पसंदि अचे त दोस्तनि सां शेयर कंदा ज़रूरु कंदा ऐं लाइक कंदा असांजो पेज लाड़काना न्यूज़।